नाज़िन खैरपुर में सचल अंजुमन ताजरान तरफा शहीद जुल्फ़कार भुट्टो जी 93वीं सालगिरह की तकरीब मल्हाई वई। उन हवाले से ॾिसूं हरीश क़ुमार जी रिपोर्ट। सचल अंजुमन ताजरान के सरपरस्त आला नज़ीर अहमद फुलपोट्रो पारां शहीद जुल्फ़कार भुट्टो की 93वीं सालगिरह जो केक सदस्य ऑफिस ते काटियो वियो, जंहिंमें पीपुल्स पार्टी के अगवान मज़हर अली मंगणहार ऐं शहरिन समेत ताजरन वॾे अंग में शिरकत कई। अगवानन केक काटण खां पोइ शहीद जुल्फ़कार भुट्टो जी मुल्क ऐं अवाम लाइ ॾिनल कुर्बानियुनि ते भेटा पेश कंदे चयो त भुट्टे साहब जो मशहूर अहमद फराज साहब जो शेर है, हम तो मोहब्बत में भी हैं तौहीद के कायल फराज, एक ही शख्स को माबूद बना रखा है। इन मुल्क के 15 साल कानून ही कोन हो, आइन ही कोन हो, जो कोई शहीद जुल्फ़कार भुट्टे दिनो 73 जो आइन, जिते सब रिलीजन पार्टियों सब मुत्तफिक कर। तो भुट्टो साहब वो शख्सियत हुई जैं पाकिस्तान के आइन दिनो, पाकिस्तान के जो एटम में मुल्कन में शामिल कराई। सब खां वॾी ॻाल्हि इहा आहे त भुट्टो साहब अक़वाम मुत्तहिदा में जॾहिं मुतालबा न पिया मिलनि उते पंहिंजी ॻाल्हि मंझराए उतां उथी आयो। तो इन हवाले सां इलाही खोड़ सारियूं तारीख़ूं आहिनि भुट्टे साहब जूं। सचल अंजुमन ताजरान खैरपुर मीरस मुझे ख्याल में इहा भुट्टे साहब सां भी अगर नाइंसाफ़ी थींदी जो मां उन जी ज़िंदगी के बारे में कुछ ॻाल्हाए सघां, छो जो मुझे एतरी हैसियत न आहे। अल्हम्दुलिल्लाह उन जूं जेके कारकर्दगियूं आहिनि, जेके अमल आहिनि, तव्हां सभिनी जे साम्हूं आहिनि। जुल्फ़कार भुट्टे साहब जी 93 सालगिरह हुई ऐं पाकिस्तान जो वॾे में वॾो अज़ीम लीडर हुयो ऐं सुठो असांजी माना दीन जे हवाले सां ऐं सुठनि कमनि जे हवाले सां वॾे में वॾो लीडर। सचल अंजुमन ताजरान के प्लेटफॉर्म तां असां जो इनके सेलिब्रेट करायूं। हिन जे मक़सद मल्हाइण जो सिर्फ़ इहो आहे त भुट्टे साहब जेके ख़िदमतूं हिन मुल्क जे लाइ ॾिनियूं उन्हनि खे असांखे यादि बि करणु आहे ऐं उन जेको असांखे विजन ॾिनो आहे उनखे अॻिते खणी वञिणो आहे। छो जो भुट्टे साहब जेके वॾा वॾा कम उन में मुल्क जे लाइ उन आइन ॾिनो, उन कानून ॾिनो ऐं असांखे शनाख्त ॾिनी। क़ाइदे आज़म खां बाद अगरि को लीडर हिनमहिल ताईं रहियो आहे त उहो शहीद जुल्फ़कार भुट्टो आहे।